अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, जेकॾहिं सिंध जी सूरत हाल ते हिकु नज़र विझिजे त ख़बर पवंदी त सिंध में हालत इहा आहे त को बि इदारो अहिड़ो न आहे जिते ग़फ़लत, कोताही, करप्शन, बद इंतज़ामी जा मामला न हुजनि। अमन अमान, तालीम, सिहत ऐं डेवलपमेंट जे इदारनि जी कारकर्दगी इहा आहे त असां वटि हलंदड़ माली साल जा 9 महीना गुज़री वञण बावजूद बि 2463 तरक़ियाती रिथाउनि मां 40% रिथाउनि ते रुपयो बि ख़र्च नाहे थी सघियो। इन्हनि रिथाउनि लाइ रखियल 32 अरब रुपया पिण रहियल 2 महीननि में ख़र्च न थियण ऐं रिथाउनि जी अॾावत पिण मुमकिन नज़र नथी अचे त ॿिए तरफ़ वरी सिंध सरकार कॾहिं अवाम जे बेहद इसरार जो सबबु ॼणाए नवां ज़िला ठाहे रही आहे त वरी कॾहिं अवाम जे अज़ीम तर मफ़ाद ऐं बहितर इंतज़ामी सहूलियतूं ॾियण जो जवाज़ ॼणाए डिवीजन्स खे टोड़े नयूं डिवीजन्स ठाहियूं पई वञनि। अमन अमान जी सूरत हाल जेका ॾिसिजे त ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। तालीम सिहत जो बेड़ो ॿुॾल आहे ऐं जेकॾहिं वरी ॻाल्हि कजे कुदरती आफ़तनि जी त पोइ अलाह ई वाही आहे। अॼोके प्रोग्राम इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि मुस्लिम लीग काब सिंध जा सदर हलीम आदिल शेख साहब। वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में आहे। हलीम साहब, पहिरीं ॻाल्हि कंदासीं अमन अमान जे हवाले सां। जेका दहशतगर्दी जी हिकिड़ी नई लहर उभरी आहे, जेको आहे सो पुलिस ऑफिसर खे निशानो ठाहे पियो वञे, सरकारी गाॾियुनि खे निशानो ठाहे पियो वञे, जंहिंमें हर रोज़ 4-5 माण्हू जेके आहिनि से मारिजण मामूल बणियल आहे, जंहिंजी ज़िम्मेदारी बि केरु क़बूल नथो करे। हाणे इन सूरत हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? मां सम्झां थो त हिकिड़ो त महिरबानी तव्हां हिकिड़ो अहम इशू ते अॼु शो कयो पिया त मां सम्झां थो त इन छा चइजी सघिजे थो, इन में फेलियर आहे ऐं असां सम्झूं था त दहशतगर्दी वारे मामले ते फेडरल गवर्नमेंट जी असां हिनखे 100% नाकामी तसवुर कयूं था। अमन अमान जॾहिं असां बम धमाकनि जो किसो शुरू था कयूं, उहो रुगो प्रोविंशियल इशू कोन्हे असांजो, इहो जेको सब्जेक्ट प्रोविंशियल इशू आहे असांजो, इहो भत्ता, इहो टारगेट किलिंग, इहो अगवा बराए तवान, इहो सभु कुझु जेको आहे इहो त बिल्कुलु इहे धाड़ियल जेके आहिनि असांजा माण्हू खंभे था वञनि, इहे सभु प्रोविंशियल इशू आहे। पर जेके तव्हां ज़िक्र कयो आहे त जीअं कल्ह हिकिड़ो इंस्पेक्टर साहब मरी वियो, हाणे धमाको थियो आहे, अॼु बि जेको धमाको थियो आहे, ऐं को ज़िम्मेवार क़बूल इन करे नथो करे त सभिनी खे ख़बर आहे केरु आहे। इन में कोई लिखियल ॻाल्हि न आहे। मां सम्झां थो पहिरीं दफ़ा पूरी क़ौम इन करे त इन्हनि खे फेडरल गवर्नमेंट खे जेको मैंडेट ॾिनो, तमामु पॉलिटिकल पार्टीज़ उन्हनि खे मैंडेट ॾिनो, ठीकु आहे तव्हां भली ॻाल्हायो, भली तव्हां ऑपरेशन कयो, फ़ौज बि उन्हनि खे मैंडेट ॾिनो। इन्हनि जी इहो ग़लति पॉलिसीज़ ऐं नाकामी जे करे तव्हां ॾिसजो त हाणे अञा इहे वधंदा। हलीम साहब, ऑपरेशन जी कमांड त सीएम साहब वटि आहे, उनखे लीड त सिंध हुकूमत करे पई। तव्हां जेको ऑपरेशन ॻाल्हि था कयो, जेको जीअं धमाका पिया थियनि, उन जो कंट्रोल सिंध वटि न आहे। मां चयो त सिंध में जेकी बि नाकामी आहे उनजी ज़िम्मेवारी त अल्टीमेटली जेको मतिलबु टारगेट किलिंग उहो ऑपरेशन आहे, भत्ताखोरी, असांजे धाड़ियलनि जो राज जेको आहे, कहिड़ा माण्हू केतिरा माण्हू अगवा थियल आहिनि असांजा, उन में त बिल्कुलु सिंध गवर्नमेंट 100% ज़िम्मेवार आहे। पर तव्हां जेको ज़िक्र कयो, जेकी बम धमाकनि जी ॻाल्हि थियो, मां उनखे थो कयां, जेके ख़ुदकश धमाका थियनि पिया, कल्ह थियो, अॼु थियो, उन्हनि जे बारे में जेकी ॻाल्हि आहे उन में हिकिड़ी फेडरल गवर्नमेंट बि बाज़ाब्ता तौर ते ज़िम्मेदार आहे। उन्हनि जी ग़लति पॉलिसियुनि जे करे हिते त कमु पूरो लॻो पियो आहे। पर पोइ बि सिंध कराची में हाई अलर्ट लॻो पियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स 24 कलाक एमरजेंसी जी सूरत हाल में आहिनि त कराची में ऑपरेशन कयो पियो वञे। इहे माण्हू दाख़िल कीअं था थियनि, शहर जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता किथे आहे? हाई अलर्ट, हाई अलर्ट आहे VIPs जे लाइ, हाई अलर्ट आहे जॾहिं VIPs जो रूट लॻंदो आहे, हाई अलर्ट आहे मिनिस्टरनि जे दरवाज़नि ते, हाई अलर्ट सां असांजी वॾी वॾी इमारतें। आम माण्हू त वीचारो लावारिस आहे। आम माण्हू लाइ रोड ते हलंदड़ माण्हू वीचारो उहो त मिसकिन बिल्कुलु लावारिस आहे। उहो दहशतगर्दनि जे सम्झो उन ज़िम्मे थियल आहे, उन ते केरु रुकण वारो न आहे। हाई अलर्ट इन्हनि जी VIP रूट्स ते हूंदो आहे, VIP मूवमेंट में हूंदो आहे। हिकिड़ो ख़ासि मिनिस्टर साहब ईंदो आहे त 8 मोबाइलूं पोइ हिते 8 मोबाइलूं अॻिते आहिनि, ॿिया इन्हनि जा पंहिंजा माण्हू। बाक़ी आम माण्हू जी त ज़िंदगी ख़तरे में आहे। मां सम्झां थो त जेकी जहिड़े लेवल ते असां ऑपरेशन थियो, पर ऑपरेशन को रिज़ल्ट्स कोन अची सघिया। ॾिसो न, ऑपरेशन कराची में ऑपरेशन कयो आहे ऐं कराची में कहिड़ा आहिनि, भत्तागिरी ख़तमु थी आहे, किलिंग ख़तमु थी आहे, कहिड़ी शइ में ज़ाब्त पर सिंध सरकार जो इहो चवणु आहे त काफ़ी हद ताईं बहितरी अची चुकी आहे। ऐं हाणे जेका नई सूरत हाल थी आहे मफ़ाहम जी सियासत जे नाले ते वरी जेको मुतहिदा सिंध सरकार में शमूलियत इख़्तियार कई आहे, त उन सां इहो चयो पियो वियो ॿिन्ही पार्टियुनि तरफ़ां त अवाम जे मफ़ाद में असां गॾु थिया आहियूं, तालीम, सिहत, रोज़गार ऐं अमन अमान जी सूरत हाल बहितर थी सघंदी। त नथा सम्झो त को मौसर बहितर नतीजा असांखे नज़र अची सघंदा? इहो त अॻु में गॾु हुया न। ॻाल्हि इहा मां तव्हांखे ॿुधायां त थर में 285 खां वधीक ॿारड़ा मरी आहे। हाणे उते मरीज़नि जी तइदाद अञा घटि कोन थी आहे, पर हेॾे मिनिस्टरनि जी तइदाद वधी वई आहे। इन्हनि खे थर में थोरो झटको आयो, मखदूम जमील साहब खे पासे कयो, उन ते रिएक्ट कयो मखदूम अमीन फ़हीम, उहो वरी पीर पगारे साहब सां मुलाक़ात थी, ॻाल्हियूं वञे त को ग्रुप पियो ठहे, इन्हनि फौरी तौर ते MQM सां हथु मिलाए छॾियो। मतिलबु माना थर जा बि बेनिफिशरीज़ जेके आहिनि उहे कुझु मिनिस्टर्स आहिनि, मिनिस्टर जी तइदाद वधी वई, बाक़ी इशूज़ हाणे ॿीहर जेको कमु शुरू कयो आहे। ॻाल्हि इहा आहे त गवर्नेंस सां इन्हनि जो को वास्तो न आहे। इन्हनि जो इहो आहे त कमु असांखे हलाइणो कीअं आहे,
असांखे टाइम कीअं पूरो करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां असां असेंबली में पंहिंजी अक्सरियत रखी पंहिंजे टाइम खे हलाइणो आहे। असेंबली में अक्सरियत मेंटेन करण लाइ तमामु उपाउ वठा त वञनि जॾहिं हिननि खे करिणो आहे। ॿी ॻाल्हि हिकिड़ी, हाणे कंहिं सां मां हिकिड़ी त सुठी ॻाल्हि आहे जॾहिं बि को गॾिजंदो असांजो मुखालिफ़ न आहियूं, सुठी ॻाल्हि आहे, गॾु वेठा आहिनि, पर छो हलिया वेंदा आहिनि। हाणे अॻु में कुझु माण्हुनि जा सर जी क़ीमतूं रखियूं, वरी ख़तमु कयूं, वरी रखिजी पियूं वञनि। हिन सॼे अरसे में जेके सवें मां चवां हज़ारे माण्हू जेके बेगुनाह मारिजी विया, कंहिं गैंगवार जे ॿिए जो मसइलो, कॾहिं मलीर में मारिजी विया, लियारी में मारिजी विया, नाज़ाबाद में मारिजी विया, गोलीमार में मारिजी विया, गुलशन इक़बाल में मारिजी विया। इहे जेके एतिरा जेके हज़ारे माण्हू असांजा मारिजी विया टारगेट किलिंग में एतिरे अरसे में, हिक ॿिए सां झेड़े में, वॾे ॿिन्हिनि पार्टियुनि जी सपोर्ट हिक ॿिए जे हुई, हाणे ठही आहे। पोइ छो माराया तव्हां एतिरा माण्हू? अॻु में ठहियलु हुजो आहे। पहिरीं तव्हां सर जी क़ीमत रखी छॾी, वरी तव्हां चयो न हाणे हिननि खे ॾंडो करिणो आहे, वरी लाहे छॾी, वरी हाणे त मुक़ररु था कयो ॿिए पासे। मतिलबु अहिड़ा कमु छो था कयो त पॉलिटिकली तव्हां ऐं विच में इन सॼ में जेके खाज बणिजी विया वीचारा नौजवान, बेगुनाह जेके नौजवान आहिनि, पॉलिटिकल वर्कर जेके आहिनि, जेके इस्तेमालु थी विया, उहो उन्हनि जो जवाबु केरु ॾींदो, उन्हनि जो हिसाबु केरु ॾींदो, उनजो केरु जवाबदार आहे? ठीकु आहे, हुकूमत मां चयो त अलाह करे हुजनि, भली सभु ॿिया बि गॾिजी वञण सां कोई इतराज़ न आहे, पर तव्हां ॾिसो त छा तव्हांजे गॾिजण सां, हेल्थ मिनिस्ट्री तब्दील थियण सां हेल्थ डिपार्टमेंट में को केतिरी चङाई थिए थी। मां चाहियां त मिनिस्टर साहिबु आयो, हुनखे वञणु घुरिजे, कमु करणु घुरिजे। ऐं सॼे सिंध में ॾिसो त केतिरा BHUs बंदि पिया आहिनि, केतिरा असांजा RSCs बंदि पिया आहिनि, केतिरा असांजा डिस्ट्रिक्ट डॉक्टर्स न आहिनि, किथे दवाऊं न आहिनि, वॾो बुरो हाल। माना ॿियो त छॾियो न, मिठी एतिरी हाई प्रोफाइल थियण जे बावजूदि थरपारकर में अञा मसइलो कोन्हे, अञा छाछरे हॉस्पिटल में दवाऊं घटि थी वियूं आहिनि। ईअं ई थिए थो न हलीम साहिब, जेकॾहिं कुझु ॾींहं इशू हाईलाइट थिए थो, मीडिया में अचे थो त उन ते वर्क कयो थो वञे, पर असां मामला एतिरा आहिनि जो हिक ॿिए पुठियां थींदा था रहनि, त ज़ाहिर सभिनी शयुनि खे त फोकस करिणो थो पवे न, इन करे उतां ध्यानु बि हटी थो वञे। इन्हनि जो आहे त जिथे मीडिया हाईलाइट कंदी, पहिरीं त उन ते कमु कंदा, हाणे त इन्हनि मीडिया ते थर में इल्ज़ाम लॻाए छॾियो, मीडिया मैनेज डिज़ास्टर आहे, जान छुटी वई न। रुगो हिननि जो हरू भरू त कमु कनि वञी, हेॾे ॿारनि लाइ क़ाबंदी में कीअं पूरो कंदा? ठीकु आहे, पोइ चवनि त मीडिया मैनेज जा ॿ टे पंहिंजा एंकर विहारे छॾिया, माना पंहिंजा एंकर्स वटि पंहिंजा माण्हू मोकिले छॾिया, इन्हनि जो रिज़ॉल्व थी वियो। इशू न आहे, ॻाल्हि इहा आहे त असांखे ॾिसणो आहे त छा तालीम बंदि पियल स्कूल खुलंदा, छा हॉस्पिटल में दवाऊं मिलंदियूं, जा के गो थ्रू स्कूल मास्टर उहे वापसि ईंदा, जेके डॉक्टर वीज़े ते हैदराबाद कराची में ड्यूटियूं कनि था वापसि वेंदा, ग़रीब माण्हू खे जेके कॾहिं उरड़ी में थो मरे, कॾहिं था बुख में था मरनि, कॾहिं ॿोॾि में था मरनि, छा उन्हनि जो छा थींदो? छा इहो गवर्नेंस ठीकु थी सघे थी? असुलु इशू आहे बैड गवर्नेंस जो, ऐं उहो जेॾी महिल ताईं हल न थींदो ओॾी महिल ताईं को मसइलो हल कोन थींदो। हलीम साहिब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त बम धमाका हिकिड़ो फेडरल मामिलो आहे, असां ईअं न आहे सूरत हाल जेकॾहिं कराची में टारगेटेड दहशतगर्दनि ख़िलाफ़ जेको ऑपरेशन शुरू कयो वियो, उनजा नतीजा बि हिन वक़्त ताईं बहितर न मिली सघिया आहिनि असांखे। टारगेट किलिंग बि जारी आहे, बताखोरी बि जारी आहे, ॿोरी बंदि लाश बि मिलनि था, माण्हुनि जा गला कपियल टिनि माण्हुनि जा लाश बि मिलनि था, त असां ज़िम्मेदारी हिक ॿिए खे ॾियूं था। अॼु बि जेकॾहिं शर्जील साहिब जो ॾिसिजे त उन्हनि जो इहो आहे त सिंध हुकूमत खे निशानो बणायो वियो आहे, वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो किरदारु अदा करे, मुल्क ख़तरे वारी सूरत हाल में आहे, ख़तरे वारी जंग वारी सूरत हाल में त असां काफ़ी वक़्त खां आहियूं, पर छा इहो काफ़ी आहे त इन सूरत हाल में हिक ॿिए ते इल्ज़ामबाज़ी कई वञे, हिक ॿिए जे इदारनि खे या हिक ॿिए जी हुकूमतनि खे तनक़ीद जो निशानो बणायो वञे, अञा बि इन सूरत हाल में बि? ॾिसो, मां त जेकी ॻाल्हि कई त मां चयो त असां इहो जेको दहशतगर्दी वारो इशू मां इन में ज़िक्र कयो त इन में असां फेडरल गवर्नमेंट खे बि स्पेयर नथा करे सघूं, पर सिंध सरकार ॾिसो, जेकॾहिं सुपरा हाईवे ते केतिरी गाॾियूं तव्हां चेक कयो था, कहिड़ो तव्हांजो निज़ाम आहे, कहिड़ा तव्हांखे जैमर्स लॻल आहिनि, कीअं माना जेको असलो अचे थो उहो त तव्हांजी चेक पोस्टनि में गुज़री अचे थो न, रेंजर्स वारा वेठा आहिनि, पुलिस वारा वेठा आहिनि, केतिरो तव्हां स्नैप चेकिंग कयो था, केतिरी तव्हां गाॾियूं चेक था कयो, केतिरा माना जिन जो दिलि करे थो रक्शो बीहारे थो वञे, केरु चेक करण वारो कोन्हे, जंहिंजो दिलि करे थो मोटरसाइकिल में वञी फायरिंग थो करे वञे, जंहिंजो दिलि करे थो माना जेको वणेसि उहो हिकिड़ो वीचारो सब इंस्पेक्टर जेको कल्ह मरी वियो आहे, उनजी हिननि सिक्योरिटी खसे वरिती, अॻु में धमाका थिया आहिनि, पंहिंजनि खे त बचायो, आवाम खे छॾियो, पंहिंजे पुलिस वारनि खे त बचाइण में नाकाम थी चुका आहिनि। ॿी कहिड़ी चङाई जी असां हिननि सां माना उमेदु करे सघूं था? बाक़ी कमीशन ठाहे था, सनाउल्लाह अब्बासी रिपोर्ट ठाही, उहा कूड़ी आहे, इन्हनि जे हक़ में जेकी बि शइ आहे उहो ठीकु आहे, इन्हनि जे ख़िलाफ़ु जेकी शइ आहे उहो कूड़ी आहे, इहा त कोन हलंदो न। हलीम साहिब, बहितरी कीअं ईंदी? अमुन मान हिकिड़ो तमामु वॾो मसइलो आहे, मईशत इन जा इन ते असरु पवनि था, माण्हुनि जो रोज़गार जेको आहे सो मुतासिर थिए थो, रोज़ जा जेके मज़दूर आहिनि कमाइण वारा, हड़तालूं थियनि थियूं, अमुन मान जी सूरत हाल ख़राबु थिए थी, उन्हनि जे रोज़गार ते असरु पवे थो, केतिरनि ई घरनि जा कमाईंदड़ जेके आहिनि हलिया वञनि था। बहितरी कीअं ईंदी? कहिड़ा उपा वठणु घुरिजनि? ॻाल्हियूं त इलाही कयूं थियूं वञनि, त मुज़ाकरात हलनि पिया, असां ॻाल्हियूं कयूं था, कराची में ऑपरेशन कयो पियो वञे, पर सूरत हाल किथे बि का बहितर थींदे नज़र कोन थी अचे। मेरिट ते
ऑफिसर्स मोकिलिया वञनि। हेॾे छा आहे त जेकॾहिं कोई चङा नाला बि आहिनि न, उहे बि पंहिंजे पासे में पंहिंजी करप्शन लॻाए वेठा आहिनि। माना हिकिड़े ॾींहं में कंहिं पासे सां अक़वाम मुतहदा जा माण्हू अगवा पिया थियनि, मिसाल जी ॻाल्हि डिस्ट्रिक्ट वेस्ट में, ॿिए पासे उते ई जेको आहे पुलिस पंहिंजी सरपरस्ती में माण्हुनि जी कब्ज़ा बि कराए पई। मुख़्तलिफ़ जायुनि ते मां तव्हांखे ॿुधायां वॾे पैमाने ते जेॾीमहिल ताईं मेरिट ते सुठा ऑफिसर न मोकिलिया वेंदा। न को मेरिट ते न आहे, उहे SHOs करप्ट SHOs लॻल आहिनि, सिफ़ारिशी आहिनि, पैसनि ते लॻल आहिनि। उहो सिस्टम अञा ॾिसो हाणे इतिहादी आहिनि, अञा वधीक मसइलो थींदो। एतिरा SHO मूंखे खपनि, एतिरा मूंखे खपनि, एतिरा मूंखे खपे, मुंहिंजो एरियो ई मुंहिंजो एरियो। मां सम्झां थो त फ्रेश फेसिस अचणु घुरिजनि ऐं जिथे को वॾो वाक़ियो थिए थो उते जे डिस्ट्रिक्ट जे जेके ज़िम्मेदार उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थियणु घुरिजे ऐं जेके सुठा ऑफिसर्स आहिनि मां सम्झां थो उन्हनि खे मोकिलियो वञे कि मेरिट ते कमु कनि ऐं जेको क्रिमिनल जे ख़िलाफ़ु ॾिसे इहो न हुजे ॾिसंदा क्रिमिनल कंहिंजो आहे ऐं ॿियो त पासे में पंहिंजा ई धंधा न हलाइनि। माना हिकिड़े पासे तव्हां ऑपरेशन था कयो, ॿिए पासे तव्हां कब्ज़ा था करायो, हिकिड़े पासे ऑपरेशन ॿिए पासे तव्हां भत्ता था हलायो, हिकिड़े पासे ऑपरेशन नालो अथव, ॿिए पासे तव्हां माना मंशियात जा कमु था अलाउ करायो। ईअं त कमु कोन थींदो न। ॻाल्हि इहा त पोइ जेके अफ़सर हुजनि उहो ईमानदार हुजनि, ऑनेस्ट हुजनि, तकड़ा हुजनि, सख़्तु हुजनि, कमांड हुजे उन्हनि जी, उन्हनि खे मोकिलियो ऐं फ्री हैंड ई मोकिलियो। हीउ छॾियो त पंहिंजो कहिड़ा परायो कहिड़ा जाम सियासी मुदाख़लत जाम आहे। पूरी आहे, कमदार सिस्टम आहे। माना मिसाल जी ॻाल्हि आहे, जेकॾहिं मां गवर्नमेंट में आहियां त मुंहिंजी हर शइ थींदी, मां गवर्नमेंट में न आहियां त माना को ॿुधण वारो न हूंदो उन्हनि जो। हीउ पूरे सिंध में सिस्टम आहे। ज़ाती वास्ता सभिनी माण्हू, पर उसूल ई आहे त को माण्हू एक्सेस न आहे कंहिं माण्हू ताईं ऐं आम माण्हू सां जेको दिलि करे। हींअर महिल सियासी मुदाख़लत बि आहे ऐं छा आहे त जंहिंखे हिकिड़ो अलमियो थी वियो आहे, जंहिं ऑफिसर खे केरु पोस्ट कराए थो बसि हू उनजी कमदारी थो करे, बाक़ी उनजी ज़रूरत न आहे त उनखे कंहिंखे पुछिणो आहे, कंहिंखे फ़ोन ॿुधणो आहे, कंहिंजा कमु ॾिसणो आहे, कंहिंखे शिकायत ते गौर करिणो आहे, कंहिंखे इंसाफ़ ॾियारणो आहे। न उनखे आहे त मूंखे कंहिं आंदो आहे, कहिड़ी लॉबी आंदो आहे, कंहिं माण्हू हूंदा आहिनि की लॉबी आणे, असांखे बसि उनखे सपोर्ट, उन सां राब्तो रखिणो आहे। हिकिड़े माण्हू खे ख़ुशि रखिबो या हिकिड़ी लॉबी खे ख़ुशि रखिबो, बाक़ी भली सॼो जान तबाह थिए, ज़िलो तबाह थिए, शहर तबाह थिए, हिननि खे फ़िक्र न हूंदी आहे। उसूल इहो आहे, हिकिड़ो सियासी मुदाख़लत ख़तमु करणी पवंदी। ॿियो वॾे लेवल ते प्लान करिणो पवंदो, रुगो मीडिया ते अची हा न करे ज़िम्मेवारियूं हिक ॿिए ते उछलियूं न पवंदियूं। त मां सम्झां थो जेतिरी ज़िम्मेवार फेडरल गवर्नमेंट आहे ओतिरी सिंध में त जेके इशूज़ हलनि पिया, जेकी किलिंग्स हलनि पियूं, जेके बदमनी जी सूरत हाल आहे, ॾिसो न पूरे तव्हां कराची खां वठी कश्मीर ते सॼे सिंध में हलिया वञो, 6 बजे खां पोइ तव्हां रोडनि ते निकिरणु ॾुखियो आहे। सख डिवीजन, लाड़काणो डिवीजन, मथे त हलिया वञो उत्तर वारे पासे त शाम 6 खां पोइ को आज़ादु माना को महफ़ूज़ कोन्हे। नियाणियूं पिया अगवा थियनि, ॿारड़ा पिया अगवा थियनि, स्कूल जा ॿारड़ा अगवा पिया थियनि ऐं कारोकारी जे नाले ते वॾे पैमाने ते किलिंग स्टार्ट थी वई आहे। इन ते बि इन्हनि जो चवणु इहा त सूरत हाल एॾी ख़राबु कोन्हे जेतिरी ॿुधाई पई वञे, असां बहितरी आंदी आहे, केतिरा ई माण्हू असां पुलिस जे ज़रिए छॾाया आहिनि। पुलिस त प्रेस कॉन्फ्रेंस सुठी कंदी आहे, लाज़मी वीचारा पाण पैसा वैसा ॾेई ईंदा आहिनि, आख़िर में पुलिस चवंदी आहे ठीकु आहे असां उहो पंहिंजे उन्हनि खे उन इनाम जी रक़म वठणी हूंदी आहे। मां सम्झां थो हलीम साहब कराची में बि कारकर्दगी इहा आहे, असां सूरत हाल इहा आहे त जॾहिं बि कंहिंखे मारणो थो हुजे त दहशतगर्द आराम सां अची करे मसरूफ़ शाहरान ते बि उन्हनि खे निशानो बणाए गुज़री था वञनि ऐं पुलिस जी नफ़री नथी हुजे या पुलिस वेझो हुअण जे बावजूदि बेख़बर रहे थी। त सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि सूरत हाल इहा आहे त ॾींहुं ॾिठे जो माण्हू ॿार औरतूं स्कूल वेंदे ॿार अगवा कया था वञनि। हे जेकॾहिं हिते अगरि फेडरल मसइलो आहे त सिंध जे ॿियनि ज़िलनि में कहिड़ो मसइलो आहे? धाड़ेलनि जो त इहो न आहे त उहे जेके ॿिए किथां अचनि था या तालिबान अची करे उते माण्हुनि खे अगवा कनि था? मां तव्हांखे फेडरल जी ॻाल्हि कई आहे, रुगो दहशतगर्दी वारी। न सिंध सरकार जेको सॼो इहो चवंदी आहे त सिंध सरकार ग़लति थी, इहो पुराणो जेको आहे 10 साल जो गंद आहे, कुझु 10 साल गंद न आहे, 5 साल पाण रही आहिनि। जेको गंद हाणे पंहिंजो ई गंद आहे, ॿियो कंहिंजो गंद कोन्हे। भाई घणो टाइम हूंदो आहे, साल 2 साल सिस्टम खे ठीकु करण लाइ काफ़ी हूंदा आहिनि। 2008 खां वठी हुकूमत में आहिनि, 8 खां वठी केतिरा साल थी चुका आहिनि। हाणे उहा ॻाल्हि त ख़तमु थी वई, पुराणो गंद आहे, नओं गंद आहे। लॉ एंड ऑर्डर में जेकॾहिं को ठीकु करण वारो हुजे त 6 महीननि जे अंदरि ठीकु थी सघे थो। हेठि खां मथे मेरिट ते शयूं हलनि, मां सम्झां हर शइ ठीकु थी सघे थी, पर हिते मेरिट ते शयूं नथियूं हलनि। हिते बसि चवंदा आहिनि त जंहिंजे हथ में लठ आहे उनजी बसि उनजो मसइलो सभु ठीकु थी वेंदो। त ॻाल्हि इहा आहे त सिंध सरकार खे पंहिंजे सॼे मामलनि ते गौर करिणो पवंदो ऐं मां सम्झां थो त इहो टाइम हिननि वटि टाइम आहे, पीपल्स पार्टी वटि हेठि लेवल ते हिननि जो राब्तो माण्हुनि सां ख़तमु थी चुको। आम अॻु में जॾहिं बीबी साहिबा हूंदी जिन्हनि जो हेठि लेवल ते जेको राब्तो हूंदो हो, उन खां पोइ बि कुझु अर्से हाणे हेठि लेवल ते राब्तो ख़तमु थियो, हाणे वॾेरनि सां राब्तो आहे। वॾी
इन ज़िले में हिन सां राब्तो, हिन सां राब्तो, हिन सां राब्तो, चूंडियल माण्हुनि सां राब्तो, वॾा वॾा बिरादरी वारनि सां हेठि जेको राब्तो हूंदो आहे न, हिकिड़ी मिसाल ॿुधायां, आम माण्हू सां राब्तो न आहे। अॻु में असां शुरू में असां मुस्लिम लीग आहियूं, असां वेंदा हुआसीं, जेके आम ॿारड़ा हूंदा न, 5 साल जो, 4 साल जो, 8 साल जो, गाॾी लंघंदी, नारो हणंदा जीअं भुट्टो, के उन ख़बर न हूंदी, गाॾी लंघंदी, उन्हनि जो जोश हूंदो, हाणे केरु नथो हाणे। ऐं हेठि लेवल ते राब्तो जेको ख़तमु थींदो पियो वञे, उन्हनि खे जेकॾहिं पंहिंजी गवर्नेंस, उन में छा हूंदो फीडबैक बि ईंदो आहे न। हाणे इन्हनि में फीडबैक मूं जहिड़ा माण्हू ॾींदा हूंदा जेके क्लोज़ वेठा हूंदा, जेकॾहिं इहा असल ॻाल्हि तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं इहे आम पब्लिक में आम माण्हू ॾे, हिकिड़े हारी ॾे, पोरियत ॾे, स्टूडेंट सां, इन्हनि सां सभिनी सां इन्हनि राब्ता हूंदा न, जेके अॻु में हूंदा हिननि जा, पोइ हिननि खे ख़बर पियो आहे त किथे कहिड़ो ज़ुल्म पियो थिए, किथे कहिड़ी नाजाइज़ी पियो थिए, किथे TMO में केरु पैसा थो खाई वञे, केतिरा थो पैसा खाई वञे। TMA सिस्टम तबाह थियल आहे असांजो, बाक़ाइदा ठेकेदारी सिस्टम आहे, हुन में ख़बर आहे हेतिरी माना जेको बि किस्त मिलंदी आहे उन में हेतिरा पैसा पघारूं कढी चेक जी सूरत में कढी उन किथे मोकिलिणा आहिनि, सभिनी खे ख़बर आहे, हर माण्हू खे ख़बर आहे। MP खे हिसो मिलंदो आहे, MNA खे हिसो मिलंदो आहे, मथे मिनिस्टर खे ईंदो आहे, मिनिस्ट्री में ईंदो आहे, सभिनी पासे हेठि रुॻो पघारूं पंहिंजूं कढंदा आहिनि। हिन वक़्तु हर शइ सभिनी खे ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि। मां सम्झां थो त बहितर इहो आहे त गवर्नेंस ठीकु कनि, मामलात खे ठीकु कनि, लॉ एंड ऑर्डर ठीकु कनि, हेल्थ खे ठीकु कनि, एजुकेशन खे ठीकु कनि, पंहिंजी लोकल गवर्नमेंट सिस्टम में शहरनि में गंदगी लॻी पई आहे, गटर लाइनूं खुलियल आहिनि, माण्हू ॿारड़ा गटर जे लाइन में किरी था वञनि, पीअण लाइ पाणी कोन्हे। ॾिसो पाणी जो हिकिड़ो अलमियो थियण वारो आहे। असां कराची खां वठी तव्हां हलिया वञो, माना गंदो पाणी, पंजाब वारो सॼो पाणी बि हिकिड़े पासे खां रहीमिया खान खां अचे थो, ॿिए पासे MNB ड्रेन पासे खां अचे थो, हमल वारे डंड में अचे थो, टोटल पुणे में फुलेली बि तबाह करे छॾी आहे हिननि, किंजर बि तबाह करे छॾी आहे, लेक्स हिननि तबाह करे छॾियूं आहिनि। ॻाल्हि इहा त पीअण जो पाणी बि जेकॾहिं कंट्रोल न कयो, जेको पंहिंजे हथनि में आहे, इहे सभु शयुनि खे ॾिसणो पवंदो। पर लॻे थो त सिंध हुकूमत खे परवाह न आहे, त असांखे करिणो छा आहे, उहे सम्झनि था असां वॾा वॾा इलेक्टेबल्स असांजे हथ में आहिनि, इलेक्टेबल्स पाण वटि हूंदा त असांखे ज़रूरत न आहे कि आम माण्हू खे काबू करणु। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ सिंध जे कुझु ॿियनि मसइलनि ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हलीम साहब, ब्रेक ते वञण खां पहिरीं जेको आहे सो बरसातनि या पाणी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई। प्रिंट मीडिया में रिपोर्ट थियो आहे त वॾे वज़ीर हिदायतूं जारी करे छॾियूं आहिनि त इम्कानी बरसातनि खे मुंहुं ॾियण जे लाइ प्लान जेको आहे सो तयारु कयो वञे। ईंदड़ वक़्त में बरसातूं बि थींदियूं, पाणी जा वहिकरा बि ईंदा, पर असां वटि सूरत हाल इहा आहे जो हिदायतूं सिर्फ़ु जारी कयूं वेंदियूं आहिनि, उन ते अमलनि को वक़्त खां अॻु में उपाउ न वरिता वेंदा आहिनि। जेकॾहिं सूरत हाल हथनि मां निकिरी वञे त पोइ उनखे कुदरती आफ़त चई करे उन खां लातालुकी जो इज़हार कयो वेंदो आहे। इन ते तव्हां छा चवंदव, जेकॾहिं इन तरह जो ख़बर बि आहे त ईंदड़ कुझु महीननि में बरसातूं पवंदियूं, पाणी जे हवाले सां इहा सूरत हाल थी सघे थी, त पोइ उपाउ छो न वरिता वेंदा आहिनि? कागज़नि में वरिता वेंदा आहिनि। कागज़नि में मां सम्झां थो त हर शइ थियल हूंदी, हाणे वॾे वज़ीर ऐलान खां पोइ अञा वधीक तेज़ थींदी। पर मां ॾिसां थो त असां वटि जेकी हिकिड़ी कोऑर्डिनेशन जी ज़रूरत हूंदी आहे उन जो फुक़दान आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता असांजी तयारी न आहे हुन जे लाइ। ऐं सभिनी खां पहिरीं त इरिगेशन डिपार्टमेंट, उन खां पोइ ख़ाली हुनजी ज़िम्मेवारी कोन्हे, उन खां पोइ जॾहिं एमरजेंसी को थींदी आहे त हींअर त इरिगेशन वारा बंदनि खे क़ाबू कनि, बंदनि खे मज़बूत कनि, उन्हनि खे पेट्रोलिंग कनि। पेट्रोलिंग कीअं कनि? उते त खणी वेंदा, धाड़ियल खणी वेंदा। किथे पेट्रोलिंग थी सघे थी? बंदनि जी पेट्रोलिंग अॼुकल्ह मुमकिन ई न आहे। तव्हांखे ॿुधायां, उते त ॾींहं ॾिठे जो माण्हू खणी था वञनि। ऐं इंजीनियर, ख़बर आहे बेलदार बि पैसे वारो हूंदो इरिगेशन जो, त इंजीनियर दारोगो SDO कीअं वेंदो बंदि ते? मुमकिन ई न आहे। इन तरीक़े सां चवणु चाहियो त केरु पंहिंजी जान जोखिम में विझी हवा थियण लाइ बंदि ते वेंदो? इन करे पेट्रोलिंग, मेन शइ पेट्रोलिंग हूंदी आहे, उहा मुमकिन न आहे। उन खां पोइ उन तरीक़े सां इन्हनि जेको बंदनि जी मज़बूती न कई आहे, भली शाखनि जी हुजे या उनखे अलावा दरिया जी हुजनि या ॿियो पासे शहरनि जूं, जिथे माना जैकबा जेको पुराणो मसइलो आहे, उते ड्रेन कोन्हे, ड्रेनेज कोन्हे, पाणी निकिरंदो न आहे, उहो प्याले नुमा आहे, उन जे लाइ बि इन्हनि को मसइलो हल न कयो आहे। मां सम्झां थो असां सिखियो न आहे कुझु। 2010, 11, 12, 13 4 साल
मुस्तक़िल असांखे लास्ट ईयर बि असांजे भली कचे वारी बोर्ड हुई पर असांजा जेके अंदरि ॻोठाणा हुआ मुतासिर थिया काफ़ी असां सिखियो न आहे 4 सालनि में बि असां दुनिया जहान में फ्लड्स ईंदा आहिनि पर असां उन्हनि खे टैकल कयो वेंदो आहे उनखे हैंडल कयो वेंदो आहे असां उनखे कुदरती आफ़त ॼाणाए उनखे बसि सवलो तरीक़ो आहे न असां वटि पंहिंजी जान छॾाइण। हा बाबा कुदरती आफ़त हूंदी आहे कुदरती आफ़त ज़लज़लो हूंदो आहे कुदरती आफ़त बोर्ड बि हूंदा आहिनि पर उनखे असां केतिरो कवर करे सघूं था केतिरी असां माण्हुनि में प्लानिंग करे सघूं था ऐं कहिड़े डिपार्टमेंट जो कहिड़ो कहिड़ो किरदारु आहे असां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो वॾो किरदारु हूंदो आहे उहो वञी लोकल कम्युनिटी सां राब्तो कंदो आहे ॿुधाईंदो आहे त मींहुं ईंदो त तव्हां छा कंदव बोर्ड ईंदो त तव्हां छा कंदव हिते कुझु न हूंदो आहे ॿियो छा जॾहिं ख़ुदा न ख़ास्ता बोर्ड अची वेंदी को एमरजेंसी अची वेंदी बसि पोइ इहे ई स्टाफ हूंदो 8-10 जेके हूंदा आहिनि हिकिड़े ज़िले में उहो पोइ हर शइ उहो कंदा प्रोटोकॉल बि उहो कंदा रेस्क्यू बि उहो कंदा रिलीफ बि उहो कंदा सर्वे बि उहो कंदा जॾहिं सभु कमु उहे कंदा त को कमु बि कोन थी सघंदो अल्टीमेटली माण्हू वीचारा मरंदा रोडनि ते ईंदा जॾहिं रोडनि ते ईंदा त पोइ उते जी इंतिज़ामिया चवंदी त कूड़ा आहिनि इहो इमदाद जे करे आया आहिनि पेनूं थी आया आहिनि हिकिड़ो त हिकिड़ी मां वॾो अलमियो ॾिठो पंहिंजे अखियुनि सां ऐं माज़रत सां मां हिकिड़ी सोच ॾिठी आहे पंहिंजे ऑफिसरनि जी ऐं कुझु सियासतदाननि जी बि हिकिड़ो त वीचारे जो घर ॿुॾी वियो हिकिड़ो मिसकिन माण्हू मेजॉरिटी माना 10% हूंदा बि आहिनि 10% आहिनि बि जेके वारदाती हूंदा आहिनि ॿिए पासे अची वेंदा आहिनि पर 90% केरु ॾिसो केरु पंहिंजा नंग वठी रोड ते कोन बीहंदो आहे ऐं स्पेशली उत्तर सिंध में वॾा गैरतमंद आहिनि इहे वॾा माना पंहिंजा घरनि में हूंदा आहिनि वीचारा पंहिंजे बचनि ॿारनि सूदो अची को बंदि ते बीठो आहे को रोड ते वेठो आहे उन लाइ पोइ चयो वेंदो असांखे मां पाण ॿुधो आहे पंहिंजे अखियुनि साईं इहे पेनूं थिया आहिनि बसि राति जो वारदात थी आहिनि ऐं वेठा आहिनि रोड ते त इमदाद जे लाइ मां चयो केरु पंहिंजा ॿार खणी रोड ते अची वेहंदो छो वेहंदो हे गैरतमंद माण्हू आहिनि वीचारा बुख मरींदे मणे बरोज सिंधी असांजा भई बुख मरी वेंदा पर पंहिंजा ॿार नंग पंहिंजा कोन विहारींदा पर जंहिंजे घर में पाणी हूंदो मींहुं हूंदो ॾुकार हूंदो त वीचारो अल्टीमेटली ॿाहिरि निकिरी वेंदो हिकिड़ो तव्हां हुन घर संभालियो कोन्हे कची घरनि में वेठा आहिनि मिसकिन आहिनि रोड ते अची वेठा था तव्हां गुज़रंदे चओ था त हीअ त बसि पिननि लाइ आहिनि लुटनि लाइ आहिनि लुटेरा आहिनि धाड़ेल आहिनि विच ते वेठा आहिनि हीअ बि हिकिड़ी सोच थी वई आहे उन जे करे बि असां प्रॉपर हिन मसइले जो हल नथा करे सघूं मां सम्झां थो त हींअर खां वठी सुठी ॻाल्हि आहे वज़ीर आला साहिबु ऐलान कयो आहे पर मां सम्झां थो त तमामु डिपार्टमेंट्स खे कोऑर्डिनेट कनि एजुकेशन जो वॾो रोल हूंदो आहे स्कूल ख़ाली थी वेंदा आहिनि हाणे बोर्ड ईंदा आहिनि सभिनी खां ख़ामोश इदारो एजुकेशन हूंदो आहे पर मां सम्झां थो सभिनी खां मुतासिर बि एजुकेशन थींदो आहे छाकाणि अधु स्कूल त बोर्ड जे अंदरि अची वेंदा आहिनि जेके बोर्ड में न ईंदा आहिनि उन्हनि में बोर्ड मुतासिर थी वेही रहंदा आहिनि पर एजुकेशन में कोई एमरजेंसी न हूंदी आहे सोशल वेलफेयर में कोई एमरजेंसी न हूंदी आहे वापडा वारा पुछंदा ई न आहिनि ठीकु आहे पाणी अची वियो हाणे पाणी कढणो आहे पंप त मोकिले छॾियो तव्हांजे इरिगेशन वारनि हलंदो कीअं बिजली न हूंदी वापडा वारा ॾींदा ई कोन मतिलबु हिकिड़ी कोऑर्डिनेशन ई जेके आहे न नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी PDMS इन्हनि खे मज़बूत पंहिंजो कोऑर्डिनेशन करणु घुरिजे त जीअं पंहिंजा राब्ता करे सभिनी डिपार्टमेंट जी डिस्ट्रिक्ट लेवल ते मां सम्झां थो हिन वक़्तु तमामु डिपार्टमेंट्स उनखे DC जी कोऑर्डिनेशन में ॾियणु घुरिजे हाणे खां वठी प्लानिंग थियणु घुरिजे न त इहो ई थींदो ऐं हेल्थ में मां चवां थो ठीकु आहे न वज़ीर साहिबु बि आयो आहे वञे हेल्थ जो वॾो सॼे हेठि लेवल ते हेल्थ जो वरी जॾहिं इहो थींदो बोर्ड ईंदा आहिनि वापसी में वॾो अलमिया छॾे वेंदा आहिनि जीअं असांजो लास्ट ईयर थियो 2012 बोर्ड आहे त वापसी में हुन खां पोइ उरड़ी अची वई पोइ ही इमराज़ अची वेंदा आहिनि बीमारियूं अची वेंदियूं आहिनि वबाई इमराज़ अची वेंदा आहिनि वबाई बीमारियूं अची वेंदियूं आहिनि मां सम्झां थो त इन लाइ को बाज़ाब्ता प्लानिंग थियणु घुरिजे इहो न आहे त हर दफ़ा बोर्ड अचे हर दफ़ा असां इमदाद घुरायूं घुरूं ॾियूं खाऊं पीऊं कमु थी वञे वरी अॻे साल जी इंतज़ारु कयूं इहो न थियणु घुरिजे त असां वटि नॉर्मल ॾींहंनि जी कंडीशन में ॾिसिजे सिहत जी सूरत हाल त अस्पतालूं त आहिनि पर उते डॉक्टर कोन मौजूदु हूंदा आहिनि कंहिं बि हादसे जी सूरत में जेकॾहिं मरीज़ वञे थो त उते डॉक्टर पंहिंजी ड्यूटी कुझु बि न आहे सूरत हाल में कीअं ड्यूटी हींअर मिठी मां भॼी आहिनि एतिरो त प्राइम मिनिस्टर वियो बिलावल साहिबु वियो प्रेसिडेंट साहिबु साबिक़ा प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी साहिबु वियो CM साहिबु त वीचारो इलाही ॾींहुं वियो हाणे कुझु न आहे भॼी वियो त ॻाल्हि इहा त बाक़ी मूंखे उमेदु आहे हिन दफ़ा कुझु मां सम्झां थो ताज हैदर साहिबु बि सुठो माण्हू आहे ऐं जेको SMBR आयो आहे उहो बि कम वारो मूंखे लॻे थो जेको बुलो साहिबु आहे उमेदु आहे त हीअ जेकॾहिं लाइनअप कंदा ऐं शेख साहिबु जेको आहे उन में PDMA में वेठा आहिनि इन्हनि खे बि चाहे त जेकॾहिं गॾिजी वञनि था इदारनि गॾु कनि था त हिन एडवांस कंदा त मां सम्झां थो त सुठे तरीक़े सां हैंडल थी सघंदो भई जेकॾहिं ईअं ई छॾे ॾिनो त पोइ हैंडलिंग ॾुखी थी वेंदी हलीम साहिबु ॻाल्हि कजे अगरि तालीमी मयार जी त 9th 10th जा इम्तिहान थिया फर्स्ट ईयर इंटर जा थिया उन में कापी जे हवाले सां काफ़ी धूम मतल रही जॾहिं त तालीमी हवाले सां एमरजेंसी जहिड़ी सूरत हाल लॻाई वई तालीम वारे वज़ीर इहो चयो त बहितरी आंदी वेंदी मयार उनखे बहितर कयो वेंदो तव्हां सम्झो था हीअ मयार असांजो बहितरी वारा स्टेप्स हुआ जंहिंमें इम्तिहाननि दौरान ई इन तरह जो असां प्रिंट मीडिया में ख़बरूं ॾिठियूंसीं इलेक्ट्रॉनिक मीडिया में सभु शयूं ॾिठियूंसीं त इहा असां कहिड़े तरफ़ वञूं पिया
मूंखे अफ़सोस थियो कुझु तस्वीरूं ॾिसी कुझु ख़बरूं ॾिसी त कापी रोकण लाइ कुझु डिप्टी कमिश्नर साहिबान पंहिंजी पुलिस खे जीअं न धाड़ेल पकड़नि था वञनि उहो वञी लथल हुजनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में मां ॾिठो आहे त वञी वीचारे ॿार खे वकी स्टूडेंट खे वञी थपड़ूं हयूं हुनखे ज़लील कयो ह्यूमिलेट कयो वियो। जेकॾहिं तालीम न आहे मास्टर नथो अचे कापी न कंदा त छा कंदा? केरु ज़िम्मेवार आहे? हू इज़ रिस्पॉन्सिबल फॉर दैट। इहे ज़िम्मेवार न आहिनि त कापी छो था कयो? तव्हां कापी ते मजबूर था कयो। जंहिंखे कुझु न ईंदो हुन वीचारे खे पास थियणो आहे, उनखे ख़बर आहे मूंखे मैट्रिक कंदुसि त मूंखे नौकिरी मिलंदी, मूंखे पंहिंजे घर वारनि खे पालणो आहे, मूंखे अॻिते वधिणो आहे। त जॾहिं टीचर न आहे मां त बिल्कुलु भली मूंखे सही चवनि मूंखे ग़लति चवनि, इहे कापी जेको आहे इन जे ख़िलाफ़ु हेॾो सारो ऑपरेशन थियणु छा घुरिजे? रुगो कापी खे न रोकियो, इहो DC साहिबान वञी नॉर्मल ॾींहंनि में वञी स्कूलनि खे खोलाइनि, इहे वञी उन मास्तरनि खे ॿधनि, उन्हनि खे वञी मोचड़ा आहिनि जेका गोछड़ूं आहिनि जेका स्कूल में नथा अचनि, उन्हनि खे ॻोल्हनि, जेके वॾेरनि खे वञी जेल में विझनि, जेके उन स्कूलनि में उताकू ठाहे वेठा आहिनि, उन्हनि इन्हनि नवाबनि खे जागीरदारनि खे जेके पंहिंजे स्कूलनि में पंहिंजी मेहूं ॿधे वेठा आहिनि, उन्हनि खे वाड़ा ठाहे वेठा आहिनि, उन्हनि खे त अॻु में बंदि कनि न। हिकिड़े वीचारे शागिर्द खे तव्हां जेकॾहिं न करणु घुरिजे कापी, बिल्कुलु मां ॾिसो मां ॿी ॻाल्हि मां ॿिए एंगल सां ॻाल्हायां थो त ॻाल्हि इहा आहे त कॉपी न थियणु घुरिजे, पर जेकॾहिं टीचर न आहे, मास्तर न आहे, तालीम न आहे, किताबूं न आहिनि, स्कूल बंदि पिया आहिनि, मास्तर भॻल आहिनि, कॉपी न कंदो त छा कंदो? लाज़मी ॻाल्हि जेको असां हुनखे ॾींदासीं उहो मोटाईंदो। उनखे केरु ॿुधाए न बाबा कापी सही ॻाल्हि न आहे। बसि इहो तइ थी वियो आहे। जॾहिं इम्तिहान हूंदा डिप्टी कमिश्नर साहिबान, AC साहिबान, मुख़्तियारकार साहिबान, इहो सुल्तान राय थी वञी खणी पुलिस वॾी बीहो रहनि, किथां जी शराफ़त आहे? तव्हां हींअर इहो सॼो मां सम्झां थो त वज़ीर आला साहिब खे खपे ज़िम्मेवारी लॻाइनि डिप्टी कमिश्नरनि जी पंहिंजे इलाइक़नि जे, त तव्हां ज़िम्मेवार आहियो। जेकॾहिं स्कूल बंदि हूंदा ऐं तव्हां सां इंफॉर्म न कंदो, डिप्टी कमिश्नर खे पंहिंजे ACG मुख़्तियारकार खे ड्यूटियूं लॻाइणु घुरिजे त कहिड़े कहिड़े स्कूल में उताक ठहियलु आहे, किथे वाड़ो बंधियलु आहे, किथे स्कूल मास्तर भॻल आहिनि, किथे मास्तर नथा अचनि, या त मास्तर जेको नथो अचे ईअं कोन्हे त भॼी थो वञे, या त उहो मास्तर माज़रत सां कंहिं प्रेस क्लब जो मेंबर आहे नंबर 1 उनखे केरु चवंदो, या उहो मास्तर कंहिं मिनिस्टर जो, मुशीर जो, मूं जहिड़े सियासतदान जो PS आहे उनखे केरु चवंदो, या इहो ॿई कम न आहिनि, उहो पोइ अधु पघार ॾींदो आहे जेकी मथे ताईं ईंदी आहे, विच में कोन रुकंदी आहे। इहे करोड़े रुपया मंथली थिए थी। जेके वीज़े वारा मास्तर आहिनि, जेके SDO खे, DO खे, EDO खे, सेक्रेटरी खे, अलाए किथे किथे पैसा वञनि था, इहो सॼो निज़ाम में असांखे पाण तइ करिणो पवंदो ऐं उनजी ख़बरूं बि नथी अचनि। बट प्रेस क्लब में 2-3 मास्तर त आहिनि न, ख़बरूं केरु ॾींदो? हलीम साहब, हिकिड़ो ॿियो जेको मसइलो सिंध वासियुनि लाइ ॾींहं ॿिनि खां रिपोर्ट थिए पियो त रहतनि जो गाड़ी जो जवाज़ ॾियणु मुख़्तलिफ़ इदारनि जी जेका बिजली कटी वई आहे, जंहिंसां आम माण्हू जेको सिंध जा ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जे रोज़गार ते असरु पवे थो, उहे बि इन लपेट में अची विया आहिनि। इन ते तव्हां छा चवंदो? उन ई हुकूमत पारां इहा कार्रवाई कई पई वञे जेका गुज़िरियल 5 सालनि में पाण एहतजाज कंदी त असांखे बिजली ॾियो। आबिद शेर अली सफ़ा इहो जेको पहुची वियो आहे, डॉन थी पहुतल आहे असांजे सिंध में ऐं ज़ुल्म पियो करे, छो न त पंजाब में हिकिड़ी बि ख़बर कोन आई आहे। KPK में बि ईअं थो करे, सिंध में बि अची करे थो। छा पंजाब में सभु बिल ॾींदा आहिनि? छा पंजाब में को कंहिं वटि बक़ायदात न आहिनि? छा सभु उन्हनि जा का बिल क्लियर आहिनि? इहो हिकिड़ो इन्हनि मां सम्झां थो त PMLN जी हुकूमत सिखियो न आहे ऐं इहो जेको बाक़ाइदा अची असांजे इदारनि जी काटा बिजली काटा पई करे वञे। ऐं ॿियो त मां सम्झां थो जेको स्पेशली ॻाल्हि पंहिंजी आहे, मां पंहिंजी पार्टी आहे मुंहिंजी, पर जीअं नौदेरे में बिजली कटी वई आहे, रतेदेरे में स्पेशली नौदेरे में, मां सम्झां थो त इहा वॾी ग़लति ॻाल्हि आहे ऐं इन्हनि खे न करणु घुरिजे। पर ॿिए पासे जी ॻाल्हि आहे, छो न करे? इन्हनि जी त दोस्ती आहे, इस्लामाबाद में गॾु वेठा आहिनि, दावतूं था खाइनि, भली माण्हुनि जी बिजली बचे कटे, मींहं में गर्मी में मरनि न मरनि, पाण वॾनि जी त दोस्ती हले पई, पंहिंजो पाण में हिक ॿिए सां ठहियल आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त आबिद शेर अली खे मां सम्झां थो त उनखे लॻाम विझणु घुरिजे ऐं जंहिं तरीक़े सां सिंध में अची उहो ॻाल्हाईंदो आहे, जंहिं तरीक़े सां उनजो एक्ट हूंदो आहे, जहिड़े तरीक़े सां हले थो, उहो अवामी नुमाइंदो नथो लॻे। उहो लॻे थो को मार्शल एडमिनिस्ट्रेटर अची वियो आहे ऐं उहो अची को स्पेशली को सिंधियुनि लाइ हिकिड़ो, ऐं मां सभु वॾो नफ़रत जो पैगाम थो वञे। तव्हां चाहियो था त वेछा ख़तमु कयो, पंजाब चाहे थी त पोइ अहिड़नि वज़ीरनि खे पाण वटि रखनि, पंहिंजे उते ई मोकिलनि उनखे पंजाब में। ओॾे छो नथो वञे? छा ऐलान कनि न, पुछनि हिन सां त छा पंजाब में सभु बिजलियूं ॾींदा आहिनि? नथा ॾियनि न। जॾहिं होॾे त वञे बाबा, पंहिंजनि सां त वठी वञी, हेॾे पोइ उते बि करे आयो KPK में बि वज़ीरनि जी काट आहे, इन्हनि जी काट आहे, उहो रुगो पंहिंजी पब्लिसिटी लाइ इहो हिकिड़ो ड्रामो कयो वेठो आहे। ऐं मां सम्झां थो त सिंध में जहिड़े तरीक़े सां हिकिड़ी उहो सिंध दुश्मनी जो सबूत थो ॾिए, उनखे न ॾियणु घुरिजे।
हलीम साहब हाणे ॻाल्हि कजे नवनि ज़िलनि ऐं डिवीजन्स जे हवाले सां जेका कुझु ॾींहंनि खां ख़बरूं लॻनि पियूं ठटे सिजावल ऐं बदीन ज़िलनि ते ॿधल बंबोर नाले नई डिवीजन जेका ठाही वई आहे तव्हां सम्झो था कुझु पोएं साल में सिजावल खे ज़िलो ठाहियो वियो ठटे खे टोड़े त इहे जेके ज़िला ठहनि था या डिवीजन्स जेके ठहनि थियूं कहिड़े हवाले सां ठहनि थियूं छा सियासी इतिहाद जे हवाले सां सियासी मफ़ादनि खे नज़र में रखंदे या वरी ईअं चयो थो वञे त अवाम जे बेहद इसरार ते या अवाम जे अज़ीम तर मफ़ाद खे नज़र में रखंदे ठाहिया था वञनि? मां सम्झां थो इहो डिलिमिटेशन जेकी डेवोल्यूशन हूंदी आहे कंहिं बि लेवल ते फ़ाइदे में हूंदी आहे। इलाही 11 ज़िला हुया हैदराबाद में, दादू खां वठी ऐं ठठे ताईं, उते बि टनोमत खां डंडोअलया बदीन। इहो त ठीकु आहे, लाड़ वारनि जो हिकिड़ो मुतालबो हुयो, पर पहिरीं उते तव्हां फैसिलिटीज़ त प्रोवाइड कयो न। सुजावल ठही वियो, हिन महिल ताईं हुनजो को इंफ्रास्ट्रक्चर ई कोन्हे। DC जो अलाए DC खे दफ़्तर ई मिलियो आहे कोन मिलियो आहे, अलाए किथे ॿिए पासे वेठो हूंदो। पहिरीं तव्हां उते इंफ्रास्ट्रक्चर बनायो ऐं बाक़ी ठीकु आहे, पर मोटिव तव्हां छा आहे, हेडक्वार्टर जी सहूलियतूं उते हुजणु घुरिजनि ऐं मैनेज कयो त उहो माण्हू फैसिलिटेट थियनि। भई इहा बि ज़रूरी, मां सम्झां थो त मां मुखालफ़त न कंदुसि त इहो ठीकु आहे जेकॾहिं डिवीजन ठहियो आहे। सहूलियतूं फ़ौरन ॾिसो न, ऐलान थींदो आहे, अल्टीमेटली इहो पॉलिटिकल बेनिफिट्स लाइ हूंदो आहे, सियासी मुखालफ़नि खे ज़रा टोड़ण लाइ हूंदो आहे, पंहिंजो कंट्रोल करण लाइ हूंदो आहे। जीअं अॼु हुनजो अॼु अची वियो फहमीदा मिर्ज़ा साहिबा जो बयानु आयो कि हिन में थर खे बि हिन में मिठी खे बि शामिलु हुजणु घुरिजे, हिन ज़िले में शामिलु हुजणु। इहे घणियूं ॻाल्हियूं ईंदियूं, पर मां सम्झां थो त ठीकु आहे, छाछरो बि जेकॾहिं ज़िलो ठहे थो त उनखे बि मेरिट्स ते हुजणु घुरिजे। ठीकु आहे, एतिरो परे आहे, मिठी छाछरे वारे खे मिठी वञण लाइ अलाए घणो टाइम लॻी वेंदो आहे। इहा सुठी ॻाल्हि आहे, छाछरे खे भली ज़िलो कनि, पर इन खे बि डिवीजन कनि। पर मां सम्झां थो इन फौरी तौर ते घुरिबल जेके सहूलियतूं आहिनि उहे प्रोवाइड कयूं पियूं वञनि, ऑफिसर मोकिलिया वञनि, दफ़्तर मोकिलिया वञनि, फैसिलिटीज़ मोकिलियूं वञनि। ऐं इहो मां सम्झां थो त इहो जेकी डिवीजन थी आहे, हिन में बुराई मूंखे नथी लॻे। हलीम साहब, सिंध जे साहिली ज़िलनि ते मुश्तमिल नई डिवीजन जे ऐलान खे के क़दर साराहियो बि वञे पियो। तव्हां सम्झो था त साहिली पट्टी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि जी हालत में बहितरी अची सघंदी, उन्हनि खे फ़ाइदो रसी सघंदो? कोन थींदो, इहो वरी साहिली पट्टी वारनि खे फ़ाइदो कोन थींदो। ऐं मां सम्झां थो त जेके फ़ाइदा वठण वारा आहिनि, जिन इहो सभु कुझु मैनेज पिया कनि, उहे पंहिंजा फ़ाइदा वठी वेंदा। ऐं साहिली पट्टी वारनि खे वीचारे ख़बर बि कोन पवंदी त असांखे थियो छा आहे, छो थियो आहे, कीअं थियो आहे। इहे त वीचारा सभिनी खां मिसकीन माण्हू आहिनि, इहे जेके असांजा साहिली पट्टी जा माण्हू आहिनि, उनजी हालत ज़ाहिर लॻे नथी। इंसान आहिनि, इंसानियत जी दुनिया में रहनि था। बसि ठीकु आहे, वॾे ॾिसजो इहे ज़मीनूं खपाईंदा, इहे ज़मीनूं वॾे पैमाने ते हिननि जी सफ़ा नीलामाम थींदो ऐं शुरू बि थी वियो आहे। ऐं ॿिया धारिया अची हिते वेहंदा, वीचारा साहिली पट्टी वारा उते ग़ुलामी कंदा, नौकरियूं कंदा, कंहिं हुन गाॾियूं हलाईंदा, कंहिं हुन गाॾियूं साफ़ कंदा। इन ज़िंदगी को बहितरी न थी। हलीम साहब, शहीद बेनज़ीराबाद खे बि डिवीजन ठाहिण जो इरादो जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि पियूं, सांगड़ खे, दादू खे, ॿिया इन तरह जा ज़िला या डिवीजन। तव्हां सम्झो था त हिकिड़ी रिवायत विधी पई वञे सिंध में त जॾहिं बि जेका हुकूमत अचे, इंतिज़ामी हवाले सां या सियासी हवाले सां पंहिंजी मर्ज़ी सां ज़िला डिवीजन्स ठाहे, ईंदड़ वक़्त जे लाइ इहा राह तव्हां नथा सम्झो त क्लियर कई पई वञे? तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां जंहिं ढांचे में जेको आहे सो ज़िलनि खे डिवीजन्स खे रखणु चाहियो, हुन में तव्हां करे था सघो। ॾिसो न, इहो असां अलमियो रहियो आहे, असांजे दौर में बि थियो त कराची जा 5 ज़िला टोड़े हिकु करे छॾियो, हैदराबाद खे विराए छॾियो। इहो जेको ईंदो आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां इहो कंदो आहे, हुजणु न घुरिजे। थियो न असांजे मतिलबु कराची जा 5 ज़िला टोड़े तव्हां हिकिड़ो कराची करे छॾियो, इहे मख़सूस पार्टी खे फ़ाइदो ॾियण लाइ, ऐं हैदराबाद खे तव्हां विराए छॾियो। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि इहो असांजो अलमियो आहे, सभु कंदा आहिनि ऐं अवामी फ़ैसिले त न कंदा आहिनि, पंहिंजे ज़ाती फ़ैसिलनि लाइ, पंहिंजे सियासी फ़ैसिलनि लाइ कंदा आहिनि। मां सम्झां थो त इते ई मां ॻाल्हि कंदुसि, जेकॾहिं शहीद बेनज़ीराबाद खे डिवीजन ठाहियो थो वञे। ॾिसो न, हाणे नवाब शाह जो माण्हू जेकॾहिं निकिरे थो बांदी खां, हुनखे डिवीजनल हेडक्वार्टर में कमु हैदराबाद अचे, दादू वारो बि निकिरे हैदराबाद अचे, जेकॾहिं विच ज़िलनि खे ठाहे था छॾनि त मां सम्झां थो बुराई न आहे। मतिलबु मां पाण ज़ाती तौर ते इन जे हक़ में आहियां। ठीकु आहे, उन्हनि जा हाणे त उहो सकरनि सां बि हिकिड़ो विच में बि रोड बि ठहे पियो, पुल जे मथां ठहे पियो, त अहिड़ो जेकॾहिं ठहे थो त मां सम्झां थो बुराई जी ॻाल्हि आहे। हलीम साहब, आख़िरी सवाल तव्हां करणु चाहींदमि। सिंध हुकूमत हलंदड़ माली साल जा 9 महीना गुज़रण बावजूद बि जेके तरक़ियाती प्रोग्राम जो रिथाऊं रखियल ADP में जेके 2463 तरक़ियाती रिथाउनि मां 40% रिथाउनि जो कमु न शुरू थी सघियो, हुन लाइ जेके 32 अरब रुपया रखिया हुआ उहे अञा यूटिलाइज़ न थी सघिया आहिनि, जॾहिं त बाक़ी असां वटि 2 महीना रहनि था। तव्हां सम्झो था त डेवलपमेंट असां वटि ऑलरेडी नज़र नथी अचे, ऐं जेके रिथाऊं आहिनि त वक़्त ते उन्हनि ते कमु बि नथो थिए, का प्लानिंग नथी थिए, त एतिरो वक़्तु कयो छा थो वञे? पेन आहे न तव्हांजे वटि, लिखी छॾिजो त 30 जून ताईं इहो सभु यूटिलाइज़ थी वेंदा, लिखी छॾियो भली। इन लाइ इंतज़ारु कयो पियो वञे? इहो ईअं थींदो आहे, मां सम्झां थो त असांजो हिकिड़ो अलमियो आहे वॾो, असां सभु डिपार्टमेंट्स खे ज़िम्मेवार चऊं था, बाबा हेल्थ वारे तव्हां हे न कयो, तव्हां ज़िम्मेवार आहियो, तव्हां हे न कयो तव्हां, पर जेको असांजो नाणो खातो आहे, जेतिरे वॾे पैमाने ते करप्शन नाणे खाते में आहे,
जेतिरे वॾे पैमाने ते हाणे ही रथाऊं जेके आहिनि तव्हां ॾिसजो आख़िरी ॿिनि महीननि जा आख़िरी हफ़्तनि 10 ॾींहंनि में जेतिरे वॾे पैमाने ते इहे पेमेंट्स निकिरंदियूं ऐं 3 जून ते सभु यूटिलाइज़ थी चुकियल हूंदियूं ओतिरो उन महिल छा आहे को पुछण वारो न हूंदो पोइ डायरेक्ट अची जिन जा प्रोजेक्ट्स हूंदा ठेकेदार हूंदा उहे डायरेक्ट वञी ॻाल्हाईंदा वञी हेठे लेवल ते उतां वञी तइ करे उन्हनि जी पेमेंट निकिरंदियूं वेंदियूं आख़िर में ॾिसो 3 जून ते हिकिड़ो पैसो न हूंदो इहो मां तव्हांखे चवां थो सभिनी साम्हूं चवां थो इहो आख़िरी सॼो साल गुज़ारे जेकॾहिं इहो चाहिनि था रथाऊं डेवलपमेंट में तब्दील थियनि उसूली तौर ते शुरू में ॾियणु घुरिजे हा हिन महिल ताईं इहे रथाऊं शुरू थियनि हुजनि ॾिसो न रथा शुरू थींदी आहे इलाइक़े जे माण्हू बि ॾिसंदा आहिनि मीडिया ॾिसंदी आहे सभु ॾिसंदी आहे आख़िरी हफ़्ते 10-15 ॾींहंनि में जॾहिं पैसा विया त ख़बर ई कंहिंखे न हूंदी आहे बसि उहे पैसा पहुची वेंदा आहिनि ऐं कंहिं अधु हिननि जे खीसे में हलाए वेंदा आहिनि। हलीम साहब आवाम जेको टैक्स ॾिए थो आवाम जे डेवलपमेंट जे लाइ उहो पैसो ख़र्च नथो कयो वञे उहो केॾांहुं थो वञे तरक़ियाती रिथाउनि लाइ फंड केरु जारी कंदो आहे फंड्स मां सम्झां थो इहो त हिकिड़ो बजट में जारी थींदो आहे उन खां पोइ सिंध गवर्नमेंट में ईंदो आहे फाइनेंस डिपार्टमेंट जारी कंदो ॿियो केरु कंदो आहे फाइनेंस डिपार्टमेंट जारी कंदो आहे इहो नाणो खातो ज़िम्मेवारु आहे भली PND छा थो करे को बि डिपार्टमेंट आहे उन जी अची पुछ जी पसंदी अची नाणे खाते में नाणे खाते में त इहे सभु फंड निकिरी वेंदा बाक़ी तव्हांखे ॿुधायां त इनशाला ही ड्राउट वारा ही ॾुकार वारा कोन निकिरंदा ॿोॾ वारा कोन निकिरंदा माना जंहिंजा माण्हू नाणे खाते ते न पहुचंदा उन्हनि जा बिल क्लियर कोन थींदा जेके ठेकेदार इरिगेशन जो हिकिड़ो पैसो कोन बचंदो वर्क्स एंड सर्विसिस जो हिकिड़ो पैसो कोन बचंदो ॿिया जेके इन डिपार्टमेंट जा डेवलपमेंट साइड जा को रुपयो बि कोन बचंदो इहे सभु क्लियर थी वेंदा शायदि इन्हनि जा माण्हू थ्रू आहिनि इन्हनि जा माण्हू नाणे खाते में थ्रू आहिनि बाक़ी जेका ॿिया हेॾे होॾे जा पैसा कंहिंखे कोन मिलंदो वीचारा उहो ज़लील थींदा रहंदा ही सभु पैसा कढी वेंदा ऐं अल्टीमेटली नाणो खातो ज़िम्मेवारु आहे हिन जो। वॾी महिरबानी अव्हां जी ॻाल्हि प्रोग्राम में टाइम कढी आया नाज़रीन अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्तु हिते ख़तमु थो थिए पंहिंजी मेज़बान सभिनी महिमान खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाहिगुरु।